बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थाट्स ट्रिब्यूटिंग सीरीज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। असांजे लाइ मशहूरु आहे त असां मुर्दा क़ौम आहियूं ऐं हमेशह उन्हनि ते रुना आहियूं जेके हिन दुनिया मां हलिया विया आहिनि ऐं उन्हनि जो ई क़दुरु कयो आहे जेके हिन दुनिया में बाक़ी उहो पंहिंजो क़दुरु ॾिसण लाइ मौजूदु न आहिनि हूंदा। अचो त असां तव्हां ज़िंदा इंसाननि जो क़दुरु कयूं ऐं असां तव्हां ज़िंदा इंसाननि जी हौसला अफ़ज़ाई कयूं ऐं उन्हनि जे ज़िंदगीअ में उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयूं। अॼु जो असांजो ट्रिब्यूट आहे सर नईमुल्लाह महर साहब जन खे। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। उहे इंसान जिन सिंध धरतीअ जो कंधु मथे कयो आहे, उन्हनि इंसाननि मंझां असांजो साईं नईमुल्लाह महर साहब बि आहे, जिन पंहिंजो पूरो कंट्रीब्यूशन, पंहिंजी पूरी डेडिकेशन सिंध जे नौजवाननि ऐं सिंध धरतीअ खे अर्पी आहे। असांखे फ़ख़ुरु आहे त साईं नईमुल्लाह महर साहब हिकु सिंधी नौजवान आहे जेको असांजे सिंधी नौजवाननि खे मथे हथ जो दर्स ॾिए थो। असां जॾहिं बि साईं जन जे वीडियोज़ खे या साईं जन जे कम खे ॾिसंदासीं त उन्हनि हमेशह नौजवाननि खे उत्साहियो आहे त तव्हां करे सघो था ऐं तव्हां अपर हैंड थियो न कि लोअर हैंड थियो। हिकु ॾाहे जा लफ़्ज़ आहिनि त असां वटि डॉक्टर्स इंजीनियर्स जो स्कोप न, हिन वक़्तु असां वटि जेको स्कोप आहे उहो लीडरशिप जो स्कोप आहे। ऐं मां त चवां त साईं नईमुल्लाह महर साहब इन आर्ट मां वेल नोन आहे त लीडरशिप जे स्कोप खे कीअं पेश कबो आहे ऐं कीअं लीडरशिप कबी आहे। साईं कासिम अली शाह साहब जन जा लफ़्ज़ आहिनि त अगरि तव्हां टीम प्लेयर आहियो ऐं बिलीव कयो था टीम में त तव्हांजी कामयाबी यकीनी आहे। अगरि साईं नईमुल्लाह महर साहब खे ॾिसिजे, जॾहिं खां उन्हनि कमु स्टार्ट कयो ज़ीरो खां, हिकु वीडियोज़ खां या आम पढ़ाइण खां जॾहिं उन्हनि स्टार्ट कयो ऐं अॼु सिंध जो हिकिड़ो नाले वारो इदारो उन्हनि क़ाइमु कयो आहे, शायदि ई को नौजवान तालीम सां रिलेटेड हुजे ऐं साईं नईमुल्लाह महर जे नाले खां वाक़िफ़ु न हुजे, ईअं नथो थी सघे। जिते साईं नईमुल्लाह महर साहब जन जा वॾा प्रोजेक्ट्स हलनि था, मुख़्तलिफ़ लेक्चरशिप जेके जॉब्स अचनि थियूं, उन्हनि जो त उहे जेको आहे सो इंतज़ामु कनि था, हिकु टीम जोड़ीनि था त उहे तयारी कराइनि। पर साईं नईमुल्लाह महर साहब जन हिकिड़ो अज़ीम कमु इहो कयो आहे त जेके नियाणियूं उन्हनि खे का सपोर्ट न आहे, उन्हनि वटि टैलेंट आहे, उन्हनि खे उहे स्कॉलरशिप ॾियनि था ऐं उन्हनि जो इहो स्लोगन आहे त जिते मुंहिंजूं नियाणियूं जंहिं फीस में जंहिं स्टाइल में पढ़नि थियूं, उहे नियाणियूं बि उन ई स्टाइल ऐं उन फीस में पढ़ंदियूं। ऐं इन जे लाइ साईं नईमुल्लाह महर साहब तव्हांखे जस हुजे, हीअ पूरी सिंध तव्हां ते फ़ख़ुरु करे थी। असांखे फ़ख़ुरु आहे तव्हां सिंधी आहियो, सिंध जा सपूत आहियो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हू नालो कमाईंदो आहे, वधंदो आहे त लैंग्वेज स्विच कंदो आहे। काफ़ी नौजवान चवंदा आहिनि उर्दू कयो स्कोप आहे, इंग्लिश कयो स्कोप आहे, पर तव्हां पंहिंजी ॿोलीअ में सर्व कयो था। तव्हांखे असीं ख़राज तहसीन पेश कयूं था। तव्हांजी जेॾी तारीफ़ कजे तव्हां लाइक़े तहसीन आहियो। ख़ुदा ताला तव्हांजी इज़त कई आहे ऐं इनशाअल्लाह हीअ सिंध धरती कॾहिं बि तव्हांखे विसारे न सघंदी। थोरे वक़्त में ई शायदि ख़ुदा ताला तव्हांखे इन करे नवाज़ियो हुयो त तव्हां लेट्स ग्रो टुगेदर ते बिलीव कयो था। अचो त गॾिजी वधूं। असां तव्हां जूं एक्टिविटीज़ ॾिसूं पिया त तव्हां नौजवाननि खे मौक़ा फ़राहम कयो पिया, तव्हां उन्हनि खे पंहिंजा प्लेटफॉर्म्स ॾियो पिया त अचो, अगरि तव्हां में टैलेंट आहे त तव्हां अचो, मुंहिंजो ग्राउंड तव्हांजे लाइ ओपन आहे, तव्हां उते अची खेॾो। ऐं इहो वॾो कमु आहे। असां अक्सर ॾिसंदा आहियूं त जस्ट हिकिड़ी पोस्ट को शेयर न आहे कंदो पंहिंजो, अगरि उन्हनि जो को पेज ग्रोथ करे वेंदो आहे, पर उते तव्हां हर नौजवान जी वीडियो रखो था, उनखे उत्साहियो था। अलाए केतिरनि खे तव्हां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे खीसे मां प्राइज़ ॾिना आहिनि। यकीन कयो ॾाढो फ़ख़ुरु थींदो आहे त असांजा सिंधी नौजवान असांजे सिंध जो असासो इन प्लेटफॉर्म ते, पॉज़िटिव प्लेटफॉर्म ते पॉज़िटिव वेव्स जनरेट कनि था। जेको दौरु हले थो उन दौर सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे तव्हां पंहिंजी सिंध धरतीअ जी ख़िदमत कयो था। हर ॿोलीअ वारो पंहिंजी मादरी ज़बान खे आसानीअ सां सम्झंदो आहे। मां तव्हां सभिनी ॾिसण वारनि खे गुज़ारिश कंदुमि त अहिड़ा प्लेटफॉर्म जेके मादरी सिंधी ज़बान में प्लेटफॉर्म आहिनि, उहे सभु जा सभु फॉलो ऐं लाइक करे छॾियो त जीअं तव्हांजे फैमिली मां, तव्हांजे ॿारनि मां कॾहिं को मोबाइल या फेसबुक या यूट्यूब हलाए थो, उनखे पंहिंजी ज़बान में पॉज़िटिव कंटेंट, एजुकेशनल कंटेंट ॾिसण लाइ मिले। असां तव्हां सभिनी खे इहा ज़रूरु इल्तिजा कंदासीं त अहिड़े पॉज़िटिव कंटेंट खे, अहिड़े पॉज़िटिव गेस्चर खे वेलकम कयो ऐं उन्हनि खे प्रोमोट कयो। छो त तव्हां जेका शइ प्रोमोट कंदव, असांजी ईंदड़ नस्ल खे उहा इनाम में मिलंदी। असांजी पूरी सिंध जे तरफ़ां, सिंधी थाट्स टीम जे तरफ़ां तव्हांखे ख़राज तहसीन पेश कयूं था। अलाह साईं तव्हांखे अञा वधीक बुलंदियुनि सां नवाज़ींदो ऐं ईअं ई तव्हां पंहिंजे धरती माउ जी, पंहिंजे मारूड़नि जी सार लहंदा ईंदो, ख़िदमत कंदा ईंदो। ख़ुदा ताला तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह।